अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो अवां ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों अवां भी नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर खे इहा ख़बर पइजी वेंदी त अपराध फैसले जी भञकड़ी कई ऐं गुलपरी हुननि जे हवाले न कयो। इहा सरासर अपराध जी नाइंसाफ़ी आहे। बहरहाल रेस मंसूर हाणे वञी मुराद सां मिलंदो। मुराद खे चवंदो त तो आख़िरकार इहा ग़लती छो ऐं छाजे करे कई, छो जो तूं हाणे पंहिंजो दुश्मनी मचाए चुको आहीं। यानी हाणे रेज़न ऐं रेस शाह निवाज वारा तोखे कॾहिं बि सुकून सां रहण न ॾींदा। मुराद चवंदो त रेस मां मजबूर आहियां ऐं मां लाचार आहियां। अगर मां मजबूर न हुजां हा त अवां जी फैसले जी भञकड़ी न कयां हा, छो जो गुलपरी घर में नाहे, उनजे करे न त मां गुलपरी खे हिननि जे हवाले करे छॾियां हा। रेस मंसूर चवंदो त मुराद ही तूं छा पियो चईं। मुराद चवंदो त रेस मां सच पियो चवां त गुलपरी घर में नाहे ऐं सोडल बि। यानी सोडल गुलपरी खे खणी ऐं हितां भॼी वियो। इन करे हाणे असां परेशान आहियूं त हाणे रेज़न वारनि ॾे कीअं मुंहुं ॾियूं ऐं उन्हनि सां कहिड़ो कंद खणी ॻाल्हायूं। उनजे करे तूं को कमु ॿुधाए जो असां रेज़न वारनि खे मुतमिन कयूं। जो जेसीं ताईं रेज़न वारनि खे गुलपरी नथो मिले जेसीं ताईं हू सुख सां न वेहंदा, न ई वरी असांखे सुख करण ॾींदा। उनजे करे हाणे असांखे उन्हनि जो बिलो करणो ई पवंदो, न त हू असांखे मारण में देरि न कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाह निवाज पंहिंजे माण्हुनि खे बचे छॾींदो मुराद जे पोयां। उन्हनि खे हाणे चवंदो त तव्हां जेसीं ताईं मुराद खे नथा मारियो जेसीं ताईं तव्हांजो मानी हराम आहे। तव्हां मुराद खे मारियो त पोइ मां अवां जे मथां लख घोरे छॾींदुसि। अगर तव्हां इहो कमु न कयो त पोइ तव्हांजा लाश बि माइटनि खे कोन मिलंदा। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।